नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। अवां खे मिठी का ख़बर ॾिना डीपलो तालुके जे ॻोठ कारसर में मामले तां नोड़िया बिरादरी ॿिनि धुरियुनि में तकरार। मुतासिर धुर जो अरबाब लुतुफ़ुल्लाह जे हामियुनि ते औरतुनि ऐं ॿारनि मथां तशदुद ऐं ज़मीन ते कब्ज़े करण जो इल्ज़ाम। एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़ औरतुनि जो इल्ज़ाम हो त असांजी ज़मीन ते MPA अरबाब लुतुफ़ुल्लाह जे हामियुनि मास्तर ग़ुलाम अली साड़, दरिया ख़ान उर्स साड़ ऐं ज़ुल्फ़कार चाड़ो समेत ॿियनि असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो आहे, पर केरु ॿुधण वारो तयारु न आहे। लैला शहनाज़ साहड़ बासर असांजे जीअण जंजाल करे छॾियो आहे। डीपलो पुलिस केस वठण लाइ तयारु ई न आहे। असांजी माइटियाणी ज़मीन ते बासर ज़बरदस्ती कब्ज़ो करे असांखे बेदख़ल कयो आहे। एहतिजाज कंदड़ रमज़ान शौकत ऐं ॿियनि चयो त असां इलेक्शन में वोट अरबाब ग़ुलाम रहीम खे ॾिना हुआ, उन करे अरबाब लुतुफ़ुल्लाह जे हामियुनि जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं असां बेयारो मददगार आहियूं। अदालत समेत आला इख़्तियारनि खां मामले जी नोटिस वठण जो मुतालबो कयूं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।